अस्सलामुअलैकुम दोस्तों, उम्मीद के मुताबिक़ सब खैर खैरियत सां हूंदो। वीडियो ॾिसण खां पहिरियों जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा ऐं घंटी जे बटन खे क्लिक करे नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां मुंहिंजो को बैलेंस कोन वेंदो, पर असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियोज़ ॾिसण वटां मिलंदा। हलूं था पंहिंजे वीडियो जे तरफ़। त दोस्तों अॼु जेको वीडियो आहे सिंधी गीतनि जो दर्दीलो फ़नकार अहमद मुग़ल अहमद मुग़ल छो फ़नकारी जी दुनिया खां हलियो वियो या उनखे कंहिं मजबूर कया। ऐं दोस्तों अहमद मुग़ल फ़नकारी खां अॻु छा कंदो हो। दोस्तों असां हिन वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदासीं त अहमद मुग़ल फ़नकारी खां अॻु छा कंदो हो। दोस्तों अहमद मुग़ल फ़नकारी खां अॻु हिकु मेहन जो डॉक्टर हुयो ऐं उते हुनखे एतिरी मोट न मिली ऐं फ़नकारी जो दुनिया में अची करे हिन पंहिंजी ज़िंदगीअ जी काफ़ी हौसला अफ़ज़ाई कई। ॿुधण में अचे थो त अहमद मुग़ल हिकु ग़रीब ऐं नियत जो साफ़ इंसान आहे। दोस्तों हिन कुझु ॾींहं पहिरियां इसार प्रोडक्शन जे मालिक शाहिद राहू जेका 10 लाख रुपया रोक वरिता, पर हिन मिसकिन वटि कोन थी सघिया। पर हिन कर्ज़ वापसि लाइ अहमद मुग़ल इसार प्रोडक्शन में कमु कयो। जॾहिं उनजो कर्ज़ माफ़ थियो, हिन मिसकिन ॻाइणु ख़त्मु कयो। दोस्तों वीडियो पसंदि आयो हुजे त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। मिलंदासीं हिकु न्यू वीडियो सां गॾु। तेसिताईं ॾींदा अल्लाह हाफ़िज़।